जेको बलोचिस्तान जो अख्तर मेंगल साहब है। हू अॻ में रियासती इदारनि खां खफ़ा ऐं नाराज़ हो, लेकिन हाणे हुन हिकु वॾो ऐलान करे छॾियो आहे त हाणे जेको आहे त बलोचिस्तान खे आज़ादु थियणु खपे। बलोचिस्तान ऐं पाकिस्तान सुठा पाड़ेसिरी मुल्क थी सघनि था पिया। यानी कि हू सिधो सओ हाणे रियासती इदारनि खे छॾे करे हाणे पूरी रियासत खां ई खफ़ा ऐं तंग थी चुको आहे। एॾी वॾी ॻाल्हि हुन करे छॾी आहे, जेको मूं ॻाल्हि कई ज़िक्र कयो त यानी कि हुन चयो त हाणे बलोचिस्तान ऐं पाकिस्तान पाड़ेसिरी सुठा मुल्क थी सघनि था पिया। त यानी कि असीं बलोचिस्तान खे हाणे रियासत पाकिस्तान खां अलॻि थियण खां सवाइ हल न आहे। त हिन ते रियासत पाकिस्तान ऐं रियासत जे वॾे सियासतदाननि खे इन ते नज़र बि करणु घुरिजे ऐं पंहिंजे उन्हनि कयल अमलनि ऐं कोताहियुनि खे जेको आहे त शफ़ाफ़ तरीक़े सां हल करे जेको आहे त बलोचिस्तान जी महरूमियुनि खे जेको आहे त ख़तमु कयो वञे ऐं बलोचिस्तान खे जीअं ई असीं हिकु पाकिस्तान आहियूं ईअं ई अलाह करे सलामत हुजो।